सरदार बिस्मिल्लाह भली आयो सचो सरदार बिस्मिल्लाह मोहम्मद मुस्तफा मदनी मिठो मनकार बिस्मिल्लाह शराफत जो सदाकत जो मोहब्बत प्यार चाहत जो इमामत जो अमानत जो हिदायत ऐं अदालत जो भलो बंदी के आयो अलम बरदार बिस्मिल्लाह। इन खां पोइ हाणे मां ॻाल्हो हाजी इमदादुल्लाह बलकोट साहब जन मरूद शरीफ़ कंदा पर उन खां अॻु संदसि ज़िंदगीअ बाबति कुझु मुख़्तसर ॻाल्हियूं। इहा हक़ीक़त आहे त हिन वक़्त में मौलूद शरीफ़ करण जे हवाले सां मथां हिनखे मोहतरम हाजी इमदादुल्लाह बलकोट साहब खे मिलियल आहे। संदसि पीउ जो नालो हाजी मौला बख़्श आहे। हाजी इमदादुल्लाह बलकोट 1959 में तालिब सैफुल जे ॻोठ मौलानाबाद में जनम वरितो। इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ में वरिताई। वधीक तालीम मदरसा नासिरुल उलूम ऐं मदरसा बदरुल उलूम सतर में हासिल कया। खेसि नंढे हूंदे खां ई मौलूद शरीफ़ चवण ॾाढो हूंदो हुयो। पाण पंहिंजे हबीबुल्लाह बलकोट खां मुतासिर थी मौलूद चवण शुरू कया। संदसि ज़िंदगीअ जो पहिरियों मौलूद जेको हुन कंहिं जल्से में चयो उहो 1972 ईस्वी में राजीकोट में चयो। संदसि मिसलो ऐं ख़ुदो दावा जॾहिं माण्हुनि जे समाज में पहुतो तॾहिं संदसि आवाज़ सां माण्हू ॾाढो मुतासिर थिया ऐं हिन हाजी इमदादुल्लाह बलकोट जो मौलूद शरीफ़ चवण जो सिलसिलो शुरू थियो। हाजी इमदादुल्लाह बलकोट सिर्फ़ स्टेज ते पाण न मञायो आहे पर हू कैसेट रेडियो ऐं टीवी जे दुनिया में कामयाब रहियो आहे। कैसेट जे हवाले सां संदसि 49 नंबर रिलीज़ थी चुका। संदसि पहिरीं कैसेट 1982 में गिटार म्यूज़िक सेंटर सतर पारां रिलीज़ कई वई। रेडियो सैफुल ते पहिरियों प्रोग्राम 1982 में कयाई जॾहिं त टीवीअ ते पहिरियों प्रोग्राम 1990 में कयाई। हाजी इमदादुल्लाह बलकोट सिंधी ज़बान में मौलूद चवण खां अलावा सराइकी उर्दू ऐं बिरोज़ीअ में पिणु मौलूद चया। संदसि कुझु वक़्तु अॻु बिरोज़ी ज़बान में हिकु कैसेट रिलीज़ थी चुकी आहे जंहिंखे ॿुधंदड़नि बेहद पसंदि कयो आहे। जॾहिं त जल्दी उर्दू ऐं बलोची ज़बान में कैसेटूं रिलीज़ थियण वारियूं अथसि। हूअं त हाजी इमदादुल्लाह खे हिन धरतीअ जे माण्हुनि वॾी मंजा ॾिनी आहे पर खेसि रेडियो जे कारकर्दगी जे हवाले सां अल कबीर अकेडमी पारां अल कबीर एवार्ड 1988 मिली चुको हो। असां सभिनी जी हाजी इमदादुल्लाह खे दुआ आहे त ख़ुदा ताला खे वॾी जमात ॾे ऐं पंहिंजे पिछड़े आवाज़ में हिन धरतीअ जे माण्हुनि ताईं अलाह जो पैगाम पुॼाईंदो रहे। हाणे आवाज़ जा पंहिंजे मुनफ़रिद हैसियत नाख़वानी में रखंदड़ जनाब हाजी इमदादुल्लाह बलकोट साहब खे वठी मौलूद शरीफ़ करे। जनाब हाजी इमदादुल्लाह बलकोट। कसम
तुंहिंजो कसम तूं सभ खां उत्तम ऐं तुंहिंजी ज़ात निराली सा मुश्किल मुश्किल नाहे तूं जंहिंखे करणु हल जाने सा मुश्किल मुश्किल नाहे तूं जंहिंखे करणु हल जाने ओ मुंहिंजा मालिक साईं तूं सभ ते कादिर आहीं तूं आहीं ख़ुदा तोखे आहे पता बाक़ी हर शइ आहे सवारी तूं आहीं ख़ुदा तोखे आहे पता बाक़ी हर शइ आहे सवारी हर ॻाल्हि में तोखे आहे करीम कमाली रब तुंहिंजो कसम तूं सभ खां उत्तम ऐं तुंहिंजी ज़ात निराली रब तुंहिंजो कसम थो कंहिंखे पुट ॾेई कहिड़ी ऐं कंहिंखां कसे थो ॾे थो कंहिंखे पुट ॾेई कहिड़ी ऐं कंहिंखां कसे थो ॾे ऐं किन जे बचन जे सिक में मिर्च गुज़री वई तूं पंहिंजे रज़ा जो मालिक आहीं तुंहिंजे हुकुम खे आहे बहाली तूं पंहिंजे रज़ा जो मालिक आहीं तुंहिंजे हुकुम खे आहे बहाली हर ॻाल्हि में तोखे आहे करीम कमाली रब तुंहिंजो कसम तूं सभ खां उत्तम ऐं तुंहिंजी ज़ात निराली छो कंहिंखे ॾे तूं दौलत ऐं कंहिंखे ॾींहुं को गुरबत छो कंहिंखे ॾींहुं तूं दौलत ऐं कंहिंखे ॾींहुं को गुरबत रब तुंहिंजे वस में आहे इंसान जी इज़त ज़िल्लत